सोबोदेरो में सकाफती दिहाड़े की तकरीब गवर्नमेंट हाई स्कूल सोबोदेरो में मुनक़िद थी गुजरी। तकरीब में सिंधी सकाफत, अदब, मौसीकी ऐं फन जे मुख़्तलिफ़ पहलुअनि समेत शागिर्दनि पारां सिंध जी सकाफत जा रंग, टेबलोस, तकरीर ऐं सिंध जे गीतनि खे उजागर करे पेश कया विया। तकरीब में ख़ास मेहमान टीईओ जावेद राजपर, सीनियर सहाफ़ी जवार महबूब अली सहतो, सीनियर सहाफ़ी बाबर अली मंगी ऐं ॿियनि अहम शख़्सियतुनि शिरकत कई। तकरीब में सिंधी अवाम खे पंहिंजे सकाफ़ती विरसे सां जोड़े रखण लाइ केतिरा ई पैगाम पिणु ॾिना विया। तकरीब खे सिंधी अवाम जे सकाफ़ती विरसे ऐं सिंधी ज़बान जे फ़रोग़ लाइ कयल कम खे उजागर करण लाइ ज़ोर भरियो वियो। तकरीब जो मेज़बान गवर्नमेंट हाई स्कूल सोबोदेरो जो हेड मास्टर उस्ताद नज़ाकत अली शेख हो। हिन तकरीब में उस्ताद दुर मोहम्मद हत्तार, उस्ताद मंसूर अली मल्हा ऐं उस्ताद अब्दुल सत्तार अब्बासी, सैयद इनायत अली शाह ऐं ॿियनि उस्तादनि समेत अहम शख़्सियतुनि शिरकत कई। उस्ताद दुर मोहम्मद हत्तार हिन तकरीब में शामिल मौजूदीन खे सिंधी अवाम जे सकाफ़ती विरसे ऐं सिंधी ज़बान जे फ़रोग़ लाइ कयल ख़िदमतुनि खे पिणु ख़ूब साराहियो। तकरीब में सभई शागिर्दनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची